त वकील मुआशरे में माशाल्लाह खोड़ सारा थींदा वञनि पिया ऐं सुठी ॻाल्हि आहे कानून खे पढ़णु कानून खे ॼाणणु असांखे बि हिकिड़े आम शहरी खे बि ख़बर हुजनि त असांजा हक़ वास्ता राब्ता केतिरा हुजणु खपनि सभु कुझु हुजे पर जेको वकील वधे थो सोसाइटी में छा इन जो मयार वधे थो सोसाइटी में या वरी घटिजे थो छो त वकील सिर्फ़ु पैसे कमाइण जे लाइ थो थिए माण्हू जी बिल्कुलु तव्हां सही चयो पहिरां इहा प्रैक्टिस वधीक हुई छो त पहिरां न HEC टेस्ट बि न वठंदी हाणे HEC माशाल्लाह एडमिशन खां पहिरां लॉ लेट टेस्ट वठंदी आहे उन में तव्हां अगरि हिकिड़ो स्कोर कयो था पोइ तव्हांखे यूनिवर्सिटीज़ या कॉलेज एडमिशन था ॾियनि इवन क्लियर करण खां पोइ बि तव्हांखे लॉ गेट क्लियर करिणो थो पए पोइ तव्हां वञी इनरोल था थियो त हींअर माशाल्लाह क्राइटेरिया थोरो टफ आहे त जेतिरो टफ थींदो त ओतिरो क्रीम ॿाहिरि ईंदो पहिरां ईअं हूंदो त सिर्फ़ु तव्हांखे ख़बर आहे साइड में बि माण्हू LLB करे वठंदा त उन सां इम्पैक्ट नेगेटिव पियो पए मुआशरे में पोइ माना हर ॿियो माण्हू प्राइमरी जॉब हुनजी कुझु बि हुजे सेकेंडरी में हू वकील हुयो पोइ हुनजो जेको एक्ट हुयो हू पूरे वकीलनि सां मनसूब पियो थियो वञे हालांकि ईअं न थियणु खपे पर अनफॉर्चुनेटली हू सदाए वकील पियो पाण खे हींअर इहो आहे जो माशाल्लाह जीअं शऊर बि वधे पियो त माशाल्लाह रिस्ट्रिक्शन बि आहे इवन हींअर सिंध बार फर्स्ट टाइम मां तव्हांखे ॿुधायां त हींअर लॉ गेट खां पोइ सिंध बार जो टेस्ट थींदो आहे फॉर एनरोलमेंट उन में बि छोकिरा फेल थिया आहिनि हालांकि जेके तव्हांजा LLB 5 साल करे HEC क्लियर करे पोइ टेस्ट ॾियनि पोइ बि रहिजी था वञनि त माना सोचो हींअर क्राइटेरिया मुख़्तलिफ़ आहे ऐं बिल्कुलु वकील जी नज़र गहरी हुजण बि खपे ऐं माशाल्लाह हींअर काफ़ी बहितर आहे माहौल तव्हां ॾिसो था हींअर को बि हॉट इशू हूंदो आहे त असांजा वकील सभिनी खां अॻियां हूंदा आहिनि जी जी बिल्कुलु छा पर्ची सिस्टम वकीलनि में बि हले थो बार काउंसिल में जीअं असां वटि आम आहे पाकिस्तान में हाणे तव्हां खिलो था तव्हां सम्झी विया हूंदव मां छा थी चवणु चाहियां न हींअर थोरो घणो त तव्हांखे ख़बर हर फील्ड में हूंदो मूंखे नॉलेज न आहे पर अलहमदिल्ला स्क्रूटनी पाण खे तव्हां बचायो था यूनिस साहब न हींअर स्क्रूटनी जेकी आहे जी हींअर काफ़ी आहे पहिरां खां काफ़ी घणी आहे स्क्रूटनी अगरि ॾिठो वञे त माना इवन हींअर रिसेंटली बि इशूज़ थिया त हुन में डिग्री ताईं बि वेरीफाई सिंध बार कंदी आहे अगरि ज़रूरत पवंदी आहे कंहिंजी को इशू निकिरंदो आहे त उहे ॾिसंदा आहिनि त हीउ प्रॉपर एडवोकेट आहे बि या न त हींअर माशाल्लाह इहा शइ हूंदी बि त ॾाढी माइनर या मे बि न हुजे सही अच्छा हिन वक़्तु जेके हालात हलनि पिया मुल्की हालात पहिरीं असीं उन्हनि ते थोरी डिस्कस कयूं जेके पाकिस्तान हिकिड़ो स्टैंड वरितो आहे ऐं ॿिन्ही टिनी मुल्कनि खे गॾु करे हिकिड़ी टेबल टॉक कराई आहे छा सम्झो पिया हिन सां केतिरो असरु पियो आहे जी ॾिसो फर्स्ट ऑफ ऑल बेशक हालांकि नेगोसिएशन एज़ पर प्लैंड या एज़ पर एक्सपेक्टेशन न वयूं पर पोइ बि हिकिड़ो रस्तो हिन में निकितो आहे छो त ॾिसो उन खां पोइ बि सीज़ फायर हले पियो हींअर बि जंग न थी आहे उनखां पोइ त इहो पाण में हिकिड़ो वॾो पॉज़िटिव आहे ऐं पाकिस्तान जो रोल त तव्हां अल जज़ीरा खणी ॾिसो या इवन जेके बि वाशिंगटन खणो त उहो हर को पाकिस्तान जे रोल खे एप्रिशिएट करे पियो त हिकिड़ो पीस मेकर वारो छो त वाहिद मां सम्झां थो वॾो मुल्क जेको आहे उहो जंहिंजा तेहरान ऐं वाशिंगटन ॿिन्हिनि सां जेको आहे एसोसिएशन तमामु सुठी आहे त इहो पाकिस्तान ई करे सघे पियो अलहमदिल्ला पाकिस्तान जा एफर्ट तमामु बहितरीन एज़ ऑफ नाउ इंशाल्लाह अॻिते बि असां त चाहियूं पिया त इहा जंग जल्द खां जल्द रुकिजे ऐं शयूं नॉर्मल थियनि बिल्कुलु ऐं सीज़ फायर में जेतिरो हथु पाकिस्तान जो आहे माशाल्लाह उहो सभिनी ॾिठो आहे पर पोइ बि पाकिस्तान खे हिकिड़ो ग़लति फेस ॾेई करे ॿियनि मुल्कनि जे अॻियां छो पेश कयो वेंदो आहे त हीअ जंग चाहींदा आहिनि हिते तालिबान आहिनि XYZ ॾिसो हर मुल्क जा पंहिंजा कुझु इशूज़ हूंदा आहिनि पाकिस्तान जो इशू इहो आहे जो नेबर कंट्रीज़ सां पाकिस्तान जो तव्हां अफ़गानिस्तान हुजे या ॿिया बि जेके बि कंट्री इंडिया हुजे त हू हर वक़्तु तव्हांखे ख़बर आहे हुननि जी एजेंसीज़ हुजनि हर वक़्तु एक्टिव हूंदियूं आहिनि का न का शइ आउट ऑफ नो वेयर बि हू चाहींदा आहिनि त कुझु अहिड़ो पोर्ट्रे कयूं त हू पंहिंजो कमु करे रहिया आहिनि हालांकि इंटरनेशनल तव्हां मीडिया खणंदव त तव्हांखे हिन वक़्तु मां चवां त नेगेटिव शयूं घटि मिलंदियूं पाकिस्तान जूं इंटरनेशनली बि सभिनी पाकिस्तान जो रोल इवन त कुझु चवनि था त पाकिस्तान जे लीडर्स खे नोबेल प्राइज़ लाइ बि नॉमिनेट कयो वञे छो त हींअर लिटरली कंहिंजो कंहिंसां बि इख़्तिलाफ़ु हुजे पर हींअर जेको कमु कयो आहे पाकिस्तान उहो तमामु क़ाबिले मतिलबु प्रेज़ वरिती आहे बिल्कुलु बिल्कुलु